हाकिम खान सोराब जो तो कत्ल थी वियो पर तव्हांजे भाउ जे भोरची जो भी कत्ल थी वियो वारसान सोराब जो कत्ल तो पंहिंजे कयल ज़ुल्म जो प्लान थी वियो पर अदावरी जी भोरची जो कत्ल मुखे सोचण ते मजबूर करे छडियो भोरची के कंहिं मारियो ऐं छो मारियो या अलग ॻाल्हि आहे पर सोराब जे मौत जा झंडा असां मथां ज़रूर पवंदा सोराब तरफ़ खां असां जा हथ साफ़ आहिनि अदावरो केॾो बि ज़ोर लाए असां खे कुझु बि नथो करे सघे दिलावर खान जो इहो कहिड़ो दुश्मन आहे जेको एतिरी हद ताईं अॻिते वञी सघे थो दुश्मन केर बि हुजे कहिड़ो बि हुजे पर ॾाढो सुठो थो करे अदावरी खे कमज़ोर कंदो इन में मुंहिंजी चङाई थींदी पर इहे शक समूरा असां मथां अचनि था इन हिसाब सां असां लाइ भलो नाहे शक करण मां छा थींदो जॾहिं हिन ॿिन्हिनि वाक्यनि में असांजा हथ साफ़ आहिनि असांजो पुलिस कुझु नथी करे सघे पुलिस कुझु करे या न करे पर हाणे दिलावर खान घणो कुझु कंदो ऐं उन लाइ हाकिम खान तोखे हाणे होशियार रहणो पवंदो मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त हाणे उहो केरु आहे जेको अदा लाइ असां सां विढ़ंदो रुस्तम खान हाणे दिलावर खान कीअं बि करे हाकिम खान कीअं बि करे रुस्तम खान खे पाण सां गॾु मिलाईंदो ऐं इहा ॻाल्हि असां लाइ ख़तरनाक साबित थी सघे थी यार पोइ हीअं छो न कयूं अदावरी खां पहिरियों असां रुस्तम खान सां पाण हथली मिलायूं छा थो सम्झी रुस्तम खान असां सां हथ मिलाईंदो ॻाल्हाए ॾिसूंसि ॻाल्हाइण में हर्ज कहिड़ो आहे पर मिलंदो किथे का बि ख़बर न आहे पर तव्हां पंहिंजा माण्हू कुझु हुन पोयां छॾियो हाकिम खान उहो बि तॾहिं जॾहिं कुझु अंदाज़ो हुजे रुस्तम खान जी ख़बर मुंहिंजे दोस्त असद खां पवंदी ऐं असद जे ठिकाणनि जी मूंखे ख़बर आहे तुंहिंजे अमरान सां थी सघे सची नकल तंहिंजे करे मूंखे को ॿियो माण्हू हथ करणो निसार खान हाणे छा था चओ तव्हांजे कानून जा त हुननि बखिया ई उॾड़े छॾिया दिलावर खान तव्हांजो कंहिं मथां शक वञे पियो मुंहिंजे शक जे बुनियाद ते तव्हां कुझु बि नथा करे सघो इन करे तव्हां पंहिंजी जांच शुरू कयो दिलावर खान हर जांच शक खां शुरू थींदी आहे सर वे सर मूंखे कुझु सबूत हथ आया आहिनि ऐं कुझु शाहिद सबूत सर जैनी सोराब क़तल थियो उन खां हिकु ॾींहुं अॻु में बि मजूअ खे अस्पताल में ॾिठो वियो आहे मजू जी मजूअ जी मूंसां सोराब सां कहिड़ी दुश्मनी आहे दिलावर खान अहिड़ा माण्हू दुश्मनीअ लाइ न पर पैसनि जे लाइ बि कमु कंदा आहिनि जे न इहे क़त्ल में मजू इनवाल आहे त पक सां ॻोठ ते जेको हमिलो थियो आहे उन में बि मजू ई हूंदो उहो तव्हां कहिड़ी आधार ते चई सघो था छो त जंहिं घर में सोराब वारा रहियल हुया इहो घर सिर्फ़ मजूअ जो ॾिठल हो ऐं मजूअ खे इहा बि ख़बर हुई त हिन घर में केरु केरु रहे थो जे इहो कमु मजूअ जो आहे त बोरचे जो क़त्ल बि इन ई केस जी हिकु कड़ी आहे सर बोरची जी निसार साहब हिन वक़्तु मजू जंहिं ॻोठ में रहे थो बोरची बि उन ई ॻोठ जो आहे ऐं मूंखे शक हो त खाधे में अगरि नशो मिलायल आहे त उन में बोरची बि इनवाल आहे जेकॾहिं खाधे में नशो हो त पोइ पीरल जे पोस्टमार्टम रिपोर्ट में इहा ॻाल्हि ज़ाहिर छो न थी सिकंदर खान हाणे असुल हक़ीक़त मुंहिंजे साम्हूं अची वई आहे कहिड़ी हक़ीक़त इहो कमु हाकिम खान जो आहे ऐं करण वारो मजू आहे जे मां पंहिंजी इन ॻाल्हि में सही आहियां त पोइ पक सां हाणे अस्पताल जे डॉक्टर खे बि ख़तरो आहे जंहिं पीरल जी पोस्टमार्टम रिपोर्ट ॾिनी तव्हांजो अंदाज़ो आहे त पोस्टमार्टम रिपोर्ट चेंज कई वई आहे
अंदाजो न डीएसपी साहब, पूरी पक्का। जी सर, बोरचे जो कत्ल भी इन ॻाल्हि तरफ़ इशारो करे थो। हाणे इन ये समूरे विछायल ॼार जो आख़िरी सबूत डॉक्टर बचियो आहे। निसार साहब, इन खां अॻु जो इहो डॉक्टर भी मारियो वञे, इहो आख़िरी सबूत भी मिटायो वञे। अवां जल्द खां जल्द इन डॉक्टर खे पंहिंजी हिरासत में वठो। सिकंदर खान, जी सर। हाणे जो हाणे वञी इन ये डॉक्टर खे पंहिंजी हिरासत में वठ। ओके सर। तव्हांखे पूरी पक्का आहे त इन में हाकिम खान जो हथ आहे? डॉक्टर जी गिरफ्तारी सब कुछ ज़ाहिर कंदी त कंहिंजो हथ आहे कंहिंजो न आहे, ऐं जेके जो हथ आहे त उहो मालूम करण तव्हांजो कमु आहे। जेकॾहिं तव्हां डॉक्टर मथो ज़ोर रखियो त मां सम्झां थो देरी न लॻंदी। जे इहा हक़ीक़त आहे त डॉक्टर बि सज़ा खां बची कोन सघंदो। पंहिंजो हवाल ॾे। डॉक्टर साहब, मूंखे हिकु अजीब मर्ज़ आहे। अजीब मर्ज़? जी डॉक्टर साहब। कहिड़ी बीमारी आहे? लालच, पैसनि गॾु करण जी लालच। लालच उनमें मां छा थो करे सघां? डॉक्टर, तो घणनि जी खल लाथी आहे, हाणे मां तुंहिंजी खल लाहींदुमि। तुंहिंजी खल? हाँ, तुंहिंजी खल जा 2 लख मिलिया आहिनि। 2 लख। तो घणनि खे गोलियूं खारायूं, पर मां हाणे तोखे गोलियूं खाराईंदुमि। तोखे छो त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे। मज्जू, ऐं मज्जू खे माफ़ न कंदो, न कंदो। बाबा साईं, कमाल खान ॾिसण में कोन थो अचे। बाबा साईं ज़मीननि ते लिकिरी वियो आहे। अकेलो वियो आहे छा? न बाबा साईं, 2-3 गार्ड बि गॾु हुयसि। ठीकु आहे, तूं निकर, हाणे मां सां भाई वठी अच। हल। छा थियो? थी सघे थो रमू कंहिंखे ॾिठो हुजे त पोइ अचु था।
मुझे माफ करो बाबा साईं, मुझे माफ करो। छाले तो के खबर नहीं तू विराए की चुकी है तुम्हें दाखिल चोते। हाँ गलती थी वही बाबा साईं, मुझे गलती थी वही। गलती जा सक्का और तो के खबर ना जैसा गलती जी सजा होंदी आ सजा। अकबर बुधा तो ने के केरी सजा देऊं। मां तो चवा तो ने रमू जे हवाले कयो। बाबा अली अकबर याद मुझे दिल जी गाल करे छड़ी दिल जी पहिरियां बहन जी माखन लाया उनखां पोइ रमो जे हवाले तो कयां। हुकुम कयो डीएसपी साहब केड़ो कम अथव? तहां मूसा जे हमरा के खणी आया आहियो। यो गिदड़ मुझे साम्हूं बीठो आहे सियान कयो तस इन जे करे उनखे बत्ती ते खणी आयो आहियां। खाना उनखे बास सलामत मूसा खान तरफ़ रवानो कयो। ही जेको मुंहिंजो नुक़सान कयई इहो नुक़सान जेकॾहिं तव्हां बर्दाश्त नथा कयो त मां भरे ॾींदुसि। मुंहिंजे करे खान हुनखे बग़ैर नुक़सान जे तव्हां आज़ाद कयोसि। ठीकु आहे छॾियांसि थो। डीएसपी साहब हुयो छा? वॾी मुश्किल आहे। डीएसपी साहब मुंहिंजे करे फोन थो करे बुख ते। बाबा साईं साहब छा चयो? रमो डीएसपी साहब चयो आहे त हिन जे जिस्म ते धकन जो को बि निशान न हुजे। बाक़ी वरी का तव्हां मर्ज़ी जा मालिक आहियो जेतिरी वणेव चुठ कयोसि। छा? हा रमो हिनखे वठी वञी कारो मुंहुं करींसि जूतनि जो हार खीचे में विझी कॾ ते चाढ़े मूसा खान तरफ़ रवानो करींसि त वरी असांजे तरफ़ जो रुख न करे। अरे खुश न थी मां तो सवारी साया तू तो पंध तो अचे लूड़ लूड़ कंदो। अरे बस कर तो खे न भले गध तो लाए वो पहाड़ में नी ते चढ़ी वे मेरा मुंह अकुल कर चाई तो ची बड़े सुवर ल गध। सर पूरी जांच करे आयो जेको डॉक्टर मारियो वियो उन ई पीरल जी पोस्टमार्टम रिपोर्ट लिखी हुई। इन जो मक़सद त दिलावर खान जा शक सही आहिनि। सर उहा त तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं असुल पोस्टमार्टम रिपोर्ट साम्हूं अचे। इहा रिपोर्ट त गुम कई वई आहे, किथे साम्हूं ईंदी? इन जो हल इहो आहे त पीरल जो ॿीहर पोस्टमार्टम कयो वञे। जे हक़ीक़त ते पहुचणो आहे त ईअं करणो पवंदो। तव्हां वञी दिलावर खान सां मिलोसि ऐं हा इन ॻाल्हि खां आगाह कयोसि ऐं कुझु नफ़री वठी वञी पीरल जो ॿीहर पोस्टमार्टम करायो। जी सर। खैर हुजे बाबला मां पाण तहां दे पई अचा। हाँ भाई खैरा ले हवाल खैर ता है ना बाबला खैर किथे मुखे तहां सां वडियूं ॻाल्हियूं करणियूं। अमा खैरा हींअर मूंखे तकड़ा तुंहिंजा मसाला वरी के ॿिए चक्कर वेही वंध खाई में ॿुधंदुसि। खैरा जे सर ॾे खैर हुजे बाबला तहां जा त पंहिंजा मसला ई हल कोन था थियनि पोइ असां ग़रीबनि जो छा थींदो? अलाह ख़ैर कंदो अम्मा अलाह ख़ैर कंदो सभिनी जा मसला हल थींदा। ॿुधण जे लाइ तयार ई कोन्हे बाबला तूं बाक़ी हाणे वरी मसला धूड़ हल थींदा छा? वॾी माई सिर्फ़ अॼो कोॾी मूंखे माफ़ी मिलंदी। खैरा जे सर ॾे खैर हुजे बाबला मां केरु थींदी आहियां तव्हांखे माफ़ी न ॾियण वारी? बाबा हिन वक़्तु मूंखे थोरी जल्दी आहे सुभाणे सुबुह जो वेंदुसि तुंहिंजा मसला ॿुधण जे लाइ। ठीकु आहे बाबला सुभाणे बि परे कोन्हे ख़बर पइजी वेंदी त कीअं थो अचे अन उठनि ते।
वरा साईं हलण जी कयो, सिकंदर इंतजार में हूंदो। बस बाबला, ए चमचा काथे था मुल्क के सुधरण ॾियनि। कैरा जे सर ॾेखार हुजे, ये दोडा फोटारे मुंडे छो थो ॾिसे पियो? हां, वरो पड़ो तो करे मुंहिंजे मथां, ॼण त को मूंखे खाराईंदो हुजे। कैरा जे सर ॾेखार हुजे, तूं पाण पले परावन टुकरनि ते। हां, को मूं ते छो थो रोप करे, मूंखे छो थो दोडा फोटारे ॾेखारे पियो? अहिड़ा चमचा जे कॾहिं साण हूंदा त पोइ धूड़े सां ग़रीबनि जो सुधारो थींदो। दाद फरियाद, हाणे इहो मोहबती माण्हू बि लॻो आहे चमचनि जे कढ, इहो बि हड़ऊं वियो। सूबेदार साहब, हिया पीरले जी तुरबत। आखिरी सबूत भी मिटाए वने। अवां जल्द खां जल्द इन डॉक्टर के पंहिंजी हिरासत में वठो। सिकंदर खान जी सर। हाणी जो हाणी वञी इन ये डॉक्टर खे पंहिंजी हिरासत में वठ। ओके सर। तव्हां खे पूरी पक आहे त इन में हाकिम खान जो हथ आहे? डॉक्टर जी गिरफ्तारी सब कुछ ज़ाहिर कंदी त कंहिंजो हथ आहे कंहिंजो न आहे, ऐं जे कंहिंजो हथ आहे त उहो मालूम करणु तव्हांजो कमु आहे। जेकॾहिं तव्हां डॉक्टर मथो ज़ोर रखियो त मां सम्झां थो देरी न लॻंदी। जे इहा हक़ीक़त आहे त डॉक्टर बि सज़ा खां बची कोन सघंदो। हाकिम खान सोराब जो तो कत्ल थी वियो, पर तव्हांजे भाउ जे भुर्जी जो भी कत्ल थी वियो। वारसान सोराब जो कत्ल त पंहिंजे कयल ज़ुल्म जो प्लान थी वियो, पर अदावरी जी भुर्जी जो कत्ल मूंखे सोचण ते मजबूर करे छॾियो आहे। भुर्जी खे कंहिं मारियो ऐं छो मारियो इहा अलॻि ॻाल्हि आहे, पर सोराब जे मौत जा छंडा असां मथां ज़रूर पवंदा। सोराब तरफ़ खां असांजा हथ साफ़ आहिनि। अदावरो केॾो बि ज़ोर लाए, केॾो बि ज़ोर लाए, असांखे कुझु बि नथो करे सघे। दिलावर खान जो इहो कहिड़ो दुश्मन आहे जेको एतिरी हद ताईं अॻिते वञी सघे थो? दुश्मन केर बि हुजे, कहिड़ो बि हुजे, पर ॾाढो सुठो थो करे। अदावरी खे कमज़ोर कंदो, इन में मुंहिंजी चङाई थींदी। पर इहे शक समूरा असां मथां अचनि था, इन हिसाब सां असां लाइ भलो नाहे। शक करण मां छा थींदो, जॾहिं हिन ॿिन्हिनि वाक़ियुनि में असांजा हथ साफ़ आहिनि। असांजो पुलिस कुझु नथी करे सघे। पुलिस कुझु करे या न करे, पर हाणे दिलावर खान घणो कुझु कंदो, ऐं उन लाइ हाकिम खान तोखे हाणे होशियार रहणो पवंदो। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त हाणे उहो केरु आहे, उहो केरु आहे जेको अदा लाइ असां सां विढ़ंदो? रुस्तम खान। हाणे दिलावर खान कीअं बि करे, हाकिम खान कीअं बि करे
रुस्तम खान के पाण सां गॾु मिलाईंदो ऐं इहा ॻाल्हि असां लाइ ख़तरनाक साबित थी सघे थी। यार वो हीअं छो न कयूं? अदा वॾे खां पहिरियों असां रुस्तम खान सां पाण हथ हली मिलायूं। छा थो सम्झी? रुस्तम खान असां सां हथ मिलाईंदो? ॻाल्हाए ॾिसोसि, ॻाल्हाइण में हर्ज कहिड़ो आहे? पर मिलंदो किथे? का बि ख़बर न आहे, पर तव्हां पंहिंजा माण्हू कुझु हुन पोयां छॾियो। हाकिम खान उहो बि तॾहिं जॾहिं कुझु अंदाज़ो हुजे। रुस्तम खान जी ख़बर मुंहिंजे दोस्त असद खां पवंदी ऐं असद जे ठिकाननि जी मूंखे ख़बर आहे। तुंहिंजे अमरान सां थी सघे सची नकल, तंहिंजे करे मूंखे को ॿियो माण्हू करणो। निसार खान हाणे छा था चओ? तव्हांजे कानून जा त हुननि पखिया ई उॾाए छॾिया। दिलावर खान, तव्हांजो कंहिं मथां शक वञे थो? मुंहिंजे शक जे बुनियाद ते तव्हां कुझु बि नथा करे सघो, इन करे तव्हां पंहिंजी जांच शुरू कयो। दिलावर खान, हर जांच शक खां शुरू थींदी आहे। सर वे सर मूंखे कुझु सबूत हथ आया आहिनि ऐं कुझु शाहिद बि। सबूत? सर जंहिं ॾींहुं सोराब क़तल थियो उन खां हिकु ॾींहुं अॻु में बि मजूअ खे इस्पताल में ॾिठो वियो आहे। मजू? जी मजू। मजूअ जी मूंसां सोराब सां कहिड़ी दुश्मनी आहे? दिलावर खान, अहिड़ा माण्हू दुश्मनीअ लाइ न पर पैसनि जे लाइ बि कमु कंदा आहिनि। जे न इहे क़त्ल में मजू इनवाल आहे त पक सां ॻोठ ते जेको हमिलो थियो आहे उन में बि मजू ई हूंदो। उहो तव्हां कहिड़ी आधार ते चई सघो था? छो त जंहिं घर में सोराब वारा रहियल हुया इहो घर सिर्फ़ मजूअ जो ॾिठल हो ऐं मजूअ खे इहा बि ख़बर हुई त हिन घर में केरु केरु रहे थो। जे इहो कमु मजूअ जो आहे त बोरचे जो क़त्ल बि इन ई केस जी हिकु कड़ी आहे। सर बोरची? जी निसार साहब, हिन वक़्तु मजू जंहिं ॻोठ में रहे थो बोरची बि उन ई ॻोठ जो आहे ऐं मूंखे शक हो त खाधे में अगरि नशो मिलायल आहे त उन में बोरची बि इनवाल आहे। जेकॾहिं खाधे में नशो हो त पोइ पीरल जे पोस्टमार्टम रिपोर्ट में इहा ॻाल्हि ज़ाहिर छो न थी? सिकंदर खान, हाणे असुल हक़ीक़त मुंहिंजे साम्हूं अची वई आहे। कहिड़ी हक़ीक़त? इहो कमु हाकिम खान जो आहे ऐं करण वारो मजू आहे। जे मां पंहिंजी इन ॻाल्हि में सही आहियां त पोइ पक सां हाणे अस्पताल जे डॉक्टर खे बि ख़तरो आहे जंहिं पीरल जी पोस्टमार्टम रिपोर्ट ॾिनी। तव्हांजो अंदाज़ो आहे त पोस्टमार्टम रिपोर्ट चेंज कई वई आहे? अंदाज़ो न डीएसपी साहब, पूरी पक। जी सर, बोरचे जो क़त्ल बि इन ॻाल्हि तरफ़ इशारो करे थो। हाणे इन इहे समूरे विछायल ॼार जो आख़िरी सबूत डॉक्टर बचियो आहे। निसार साहब, हिन खां अॻु जो इहो डॉक्टर बि मारियो वञे। इहो